टंडोला यार में इलेक्शन जो चहचिटो शुरू थी वियो। नामज़दगी फार्म जमा थी विया। पीपी अमेरिका में लेडीज़ विंग जी जनरल सेक्रेटरी डॉक्टर अदीबा गुल मक्सी पीपुल्स पार्टी के अलविदा कर छॾियो। पार्टी का मायूस थी अदीबा गुल मक्सी GDA अगवान राहिला गुल मक्सी सां गॾु नामज़दगी फार्म जमा कराइण AC ऑफिस पहुती। किरिया शाख ते शानदार इस्तक़बाल कयो वियो। अदीबा गुल मक्सी जो चवणु आहे त असां GDA जी प्लेटफॉर्म तां इलेक्शन मुहिम हलाईंदासीं। इन मौक़े ते राहिला गुल मक्सी जो चवणु आहे त असां ज़िले टंडोला यार जी टिनी तकनि PS 58 PS 59 ऐं NA 217 ते फार्म जमा कराया आहिनि। इलेक्शन में भरपूर मुक़ाबिलो कंदासीं। जिर त मक्सी ख़ानदान ज़िले टंडोला यार जी अवाम जे हर लिहाज़ खां ख़िदमत कई आहे। इंशाअल्लाह फ़तह हक़ ऐं सच जी थींदी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।